मश्किरन जो मश्किरन जो गोठ थई अख में आ सोना अख में आ मारा खुदा जी पवई जंहिं महिल थी ॿाहिरि निकिरां तंहिं महिल इहो नहूसियत वारो बूथो टंगियो मुंहिंजे साम्हूं बीठो जंहिं कम जे लाइ थी वञा उहो कम ई मुंहिंजो नथो थिए सेठाणी केॾां पई लांबारा ॾींदी वञे दोस्त कॾहिं थी वञा हलंदे छा न न मां कॾहिं तुंहिंजे घर आयो आहियां छा भला अॼुकल्ह दोज़ख जो इहो शैतान ई नज़र कोन थो अचे मां अहिड़ो थी चंपो ठोके आहिनि ॿुथाड़ीअ जो वात में हिकिड़ो ॾंद बि न बचंदी सेठाणी सदको वञाए अहिड़ो ज़ुल्म न कजां भला वलुअ जो छा थियो उन लाइ थी वञा धनु ॾे सेठ धनु वांदो कोन्हे तोसां कोन मिलंदो पर जे हिन ग़रीब सिफारिश कई त तोसां सफ़ा मिलंदो ऑटोमेटिक मिलंदो मुंहिंजा पिरी खोबाठा मां इन जे लाइ त तोॾे आई आहियां त के 4 घड़ियूं तोसां गॾु वेही मिठियूं ॻाल्हियूं बि कयां ऐं धनुअ सां बि मुलाक़ात थी वञे थी सघे थो त अधे जो को चारो इतां ई निकिरे अल्लो एॾो प्यार सिधी चवे त पोइ मां कीअं न हलंदुसि लख दफ़ा हलंदुसि सदको वञाए 8 दफ़ा हलंदुसि हल त हलऊं हलऊं हल त हलऊं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलऊं हल त हलऊं ईअं चवे थी त पोइ हल त हलूं अच्छा ए हवा मां छो न खिला मूंखे प्यार मिलियो मूंखे प्यार मिलियो द्वारी हाज़ुरन सिपाही हे छा कयो अथई एॾो ॾोहारी खे मारबो आहे वीचारे खे बाहि लॻी विया वात मां धुआं था निकिरनि साहब सिगरेट था पियनि सिगरेट सिगरेट थाणे ते सिगरेट हाँ थाणे ते सिगरेट वीचारे क्या सिगरेट शर्म कोन अथई असां मनुष्यात खे सिंध मां ईअं ख़तमु कंदासीं ॼण हुई कान चरिया सिगरेट मरी वेंदे बाबा पी पी ख़तमु कंदासीं पी पी सम्झी थो न हा ॻाल्हि कयो साहब हाणे तव्हांखे असुल ॾोहारी मिली आहे न हाणे असांखे त छॾियो न असांजा पोड़ा पोड़ा माउ पीउ आहिनि 2-3 माउ पीउ अथई साहब मां त हिकिड़ी आहे बाक़ी साहब हाणे असांखे माफ़ कर ॿीहर जे कॾहिं का वारदात कईसीं न सॼो माल तव्हांजे हवाले कंदासीं ठीकु आहे मूं तव्हांखे माफ़ कयो हा पर ॿी ॻाल्हि आहे तव्हांखे कल्ह खां पोइ माफ़ी वठणी पवंदी साहब कल्ह जे असली पीउ खां बि माफ़ी वठंदासीं पर तव्हां असां मां हथु कढो साहब ॾाढी थई अथनि एतिरा ॾींहं गुज़री विया अथनि हाणे खणी हथु कढो ठीकु आहे हाणे तव्हां आज़ादु हो वञी सघो था महिरबानी साहब महिरबानी मां तुंहिंजो इहो थोरो खंधे वारे बुक ते लिखंदुसि यारे बुक ते अॻिली मां कर्जी घणो आहे वरी खंधनि ते लिखंदो थो नी भाई किथे आई साहब तव्हां साम्हूं तूं बीठो यार ॻाल्हि ॿुध सिगरेट 2-3 ॿिया वठी आ वठी अचां ॾाढो मज़ो साहब सिगरेटनि जा टोटा हिननि उछारिया आहिनि इहे दुखनि इहे खणी अचां अम्मा मुझी भेड़ पावली काॾे वई सिमी न खाईयसि जा आसमान गियसि हिन की वरी केरु ॿुधाई थो अम्मा आख़िर पोइ मुंहिंजी भेण पावली काॾे वई चुप छो ई अम्मा तूं बि नथी ॿुधाई न को बाबा ई थो ॿुधाए तादी पावली काॾे वई अम्मा थाना अम्मा अदी मुंहिंजो पुटु मवाली ज़रूर आहे पर गैरतमंद पुटु आहे 100 साल जेकॾहिं असां ॾोही थियासीं त पंहिंजो कंधु लाहे तुंहिंजे पेरनि में रखंदुसि भेण तूं असांजी भेण आहीं असां तुंहिंजा आहियूं तूं असां में शक न कर भेण हे हथ थो वधाई हा मासी बाबो सच थो चए जीअं न पावली लालूअ जी भेण आहे ईअं ई लाली वरी मुंहिंजी भेण आहे मां कसम ऐं साख सां चवां थो त मां पावली जे मामले में बेख़बर आहियां ये ख़बर त इज़राइल आहे पर इज़राइल जी बि मासी आहे रुगो मौत जो ख़बर मर मरा
धनण कहिड़ा हाल अथई आहे कंहिं हाल में या हा हा ॾाढो ख़ुशि आहियां तूं ॿुधा छो आई वलू आज़ाद कोन थींदी वलू वञी धूड़ पाए तुंहिंजे हूंदे सम्झी थो न छा 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 मुंहिंजो मतिलबु आहे तूं असांजे लाइ छपर छांव आहे तुंहिंजे हूंदे मां वलूअ जी कमी छो महसूसु कंदसि तुंहिंजो बि त मुंहुं में साह आहे न न न मुंहिंजो साह मुंहुं में आहे तो में न आहे जेकॾहिं तूं वलूअ जी आज़ादीअ लाइ आई त ठीकु आहे न त हली वञे था कावड़ में केॾो न सुहिणो थो लॻी तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब घणो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो ॾिसो सेठ साहिब मां मञा थी पई त अधो वलू पहिरें नंबर जो कमीणो इंसान आहे अंदर जो पलीत माण्हू आहे पर छा कयां आहे त मुंहिंजो भाउ मुंडे ॾिस धनड़ केॾी हसीन औरत तोखे इलाज पई करे ॾिस अधे वलूअ खे आज़ाद कराए ॾे धनड़ जीअं तूं चवंदे मां तीअं कंदसि ठीकु आहे मां कलूअ सां सलाह कंदुमि पोइ तोखे वरंदी ॾींदुमि हींअर तूं वञी सघी थी महिरबानी सेठ धनु वरी बि पार त हुजेव बाबा चाहे चोरा बाबा मुंहिंजी पावली किथे आहे अरे इहा पावली तुंहिंजे खीसे में हूंदी ॿियो वरी काथे हूंदी उहा चर्च वारी नथो चवां उहा जेकी मुंहिंजी पंहिंजी असली पावली आहे न उहा किथे आहे अरे ॻाल्हि त ॿुध तोखो सवा ॿियो वरी कहिड़ो चर्स थो पीए बाबा उहा पावली न चाचे कल्लू वारी पावली मुंहिंजी थियण वारी ज़ाल मुंहिंजी मंग खबरदार पराई धीअ खे मंग चयो अथई ॾंद भरी छॾींदो साईं सच चवंदा आहिनि त 80 मत खची सरकार चरी थी आहे जो 60 खां पोइ रिटायर करे चई पघार वठी घर वञी मर जॾहिं मां पराई छोकिरीअ सां शादी कंदुसि त पोइ उहा पंहिंजी थींदी पोइ हीअ महिल पराई धीउ आहे न पोइ उन मां वरी मुंहिंजी पंहिंजी धीउ थींदी सम्झी चवंदो अरे पावली भॼी वई तोणी मोटी बि आई त असां हुनजो संग न वठंदासीं हाणे दागदार थी वई आहे दागदार न तो हुन कहिड़ो दाग ॾिठो आहे तोखे छा कयो आहे पावलीअ पी थी पियो न त क़ुरान दिलि ते चई कुझु बि न कयई खगो थी वियो हुई त बि सेठाणीअ जे पोयां लॻो थो थी असां तोखे कॾहिं झलियो आहे असांजे मामले में टंग न अहिड़ा न त या जेकी कमज़ोर टंग थी कंहिं महिल ओचितो भीतर सां तिरकी पए न भॼी पंदी पोइ वठंदे फेंदक फेंदक मंझे कॾहिं वांगुरु अरे केरु सेठाणी मूं कल्ह खां सेठाणी ॾिठी कान्हे का कूड़ असां पढ़ंदा पर तूं मुंहिंजो पीउ आहीं को अलाए छा एॾा कूड़ छो नी कल्ह सेठ धनुअ सां ऐं सेठाणीअ सां गॾु ॾंद टेड़ पियो करी ॾंद खे वणीसि पियो मूं लिकी लिकी ॾिठो पई तव्हांखे ख़बर आहे मूंखे अरे कूड़ कहिड़ो मूं चयो नी त कल्ह खां मां सेठाणी ॾिठी कान्हे का मतलब त कल्ह खां पोइ मूं ॾिठी कान्हे का बाबा हाणे बसि मूं सोचे छॾियो आहे त तोखे त घटि में घटि मां पंहिंजी शादीअ जो सॾु कोन ॾींदुसि छो सॾु कोन ॾींदे छो सॾु कोन ॾींदे तो जंहिं महिल शादी कई ओॾी महिल मूंखे छॾ न हुई असां तूं गिदन में घुमंदा हे मुत पर भत बि थो करे असां पलांच कंदासीं तोसां पंहिंजे भत जो सॾु तोखे ॾींदुसि ई कोन वधि चप चटींदो ख़बर पवंदी पोइ मुंहिंजा इन करे थो चवांसि पलांत वठंदो साईं सुधरे कोन बाक़ी पलांत वठंदो साईं न सही कंहिं जाइ जा मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई तू सुनी अरबुस्तान जी महाराजा पाकिस्तानी आंसू तुझी कजबकी सुना चाल नवाबी तू सुनी अरबुस्तान जी महाराजा पाकिस्तानी आंसू तुझी कजबकी सुना चाल नवाबी तू स्वीटी तू ब्यूटी दिल फाती तो सा
मोला तो जाने तू लाजवाब मोला तो जाने तू लाजवाब छोकरी जेकॾहिं तोखे ज़िंदगी प्यारी आहे त बाबा सां शादी कर न त तोखे ईअं खाई ईंदासीं जे गॾु कुतर खाई ईंदी आहे तुंहिंजे पीउ जी शक्ल थी ॾिसां न त मूंखे आदत था अचनि इन करे त मूंखे ज़िंदगी प्यारी न आहे मूंखे मौत क़बूल आहे पर तुंहिंजो पीउ न। बाबा अम्मा तुंहिंजी बेइज्जती थी करे। कहिड़ी ॻाल्हि आहे बोल सारी बेइज्जती न आहे कंदी हे जेके वॾा वॾा खने खाना था पाण खे सम्झनि ज़ालुनि जे वॾा बांदर ऐं भोलड़ा हूंदा आहिनि। बाबा इन छोकिरी तोखां शादी करण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। पावली तूं मूंसां शादी कर इहे मुंहिंजी बचनि जी ख़ुशी आहे मां तोखे माला माल करे छॾींदुसि रेशम जा कपिड़ा ऐं सोना ज़ेवर पाराईंदुसि तोखे बकर ऐं कुकड़ खाराईंदुसि छो त मुंहिंजे बचनि खे मां खपे ऐं मूंखे ज़ाल खपे। ओ टिंगू मिंगू अगर मां तोसां शादी कंदसि त मवाली सां शादी केरु कंदो आहे का तव्हां वटि मवालण। जेकर तो इनकार कयो कसम आहे मुंहिंजे कद जो त मां रोई रोई किन कंदोसि। लालू सेठ दोनों असांजो वॾो आहे ऐं मोसन आहे बराबर इन में को शक कोने को हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध जॾहिं न असांखे पुट ॼाओ त उन नालो रखंदासीं मोहसन। मोसन छो तो जो चए त असांजो मोहसिन आहे। जॾहिं पुट ॼाओ न पोइ ॾिसंदासीं फिलहाल त मां इहो पई ॾिसां त सेठियण जा पेर उभा था थई। छो ॾाइणा छा मूंखे त अॻु में ई शक हो त बल्लू आदम खोरा राति बि मुकाम मां 3 लाश गुम थी विया आहिनि ऐं सेठाणी वरी ॾाइणा ऐं टियों ॾींहुं बि बटन कुराड़नि जा गोॾा चटे वई आहे। लालू सम्झण जी कोशिश कर मुंहिंजो इहो मतिलबु न आहे मां तोखे इहो थी ॿुधायां सेठाणी रोज़ सुर्खियूं हयो ऐं मुसाग हयो सेठ साहब जी तरती बीठी आहे बहानो थी करे भाउ खे आज़ाद कराइण जो असल में सेठ साहब सां चकर थी हलाए। मां पाण सम्झी वियो ॻाल्हि खे त सेठ साहब जी मिल्कियत खे ॾिसी करे जेका सेठाणी आहे न उहा उन सां शादी करण थी चाहे ऐं इस्लाम में चवंदा त 4 शादियूं जाइज़ आहिनि। चुप कर की ना इहा सुठी ॻाल्हि न आहे असल में सेठाणी सेठ साहब सां शादी करे सेठ खे लुटण थी चाहे हुनजी मिल्कियत ते कब्ज़ो करे ऐं असांखे घर मां धिक्का ॾेई कढी छॾींदई। हलू वाह जी ॻाल्हि ॿुधाई अथई ॿुध असां सेठ धनु धोबीअ खे बर्बाद थियण न ॾींदासीं। हाणे सेठाणी ईंदी न धिक्का ॾेई घर मां कढी छॾींदासींसि। धिक्का छा बाक़ाइदा बुंदियूं बुंदियूं हणंदासीं डड़प सिरोटा भितर अधड़ हा ठीकु आहे ओके। अञा ताईं मूं वारा सिपाही बि न आहिनि पहुता थाणे ते कीअं पहुचंदुसि। अस्सलाम वालेकुम सूबेदार साहब। वालेकुम सलाम। यो मां सेठियाणी आहे वलूअ जी भेण वलूअ जी। ऐं मां वलूअ जो पीउ आहियां। असल में छा जो इत्तेफाक सां मुंहिंजे पुट जो नालो बि वलू आहे। ओ वलू बेगुनाह आहे सूबेदार साहब। वलू ई बेगुनाह न भाई वलू 1 नंबर जो लुच आहे ख़बर थी कल मूंखे निंड मां उथारे छा पियो चई। छा थो चए? चई त मुंहिंजी शादी करा मुंहिंजो चरिया तो पंहिंजी उमिरि ॾिठी आहे जे उमिरि खे छॾ जे शादी न कराईंदे त मां ख़ुदकुशी करे छॾींदुसि। चयोमांसि भला पंहिंजे लाइ का कुंवार ॾींदई ओॾी महिल मुंहिंजी माउ मुंहिंजे लाइ चांहि खणी आई चई त इन पोइ सां शादी करा। मां कावड़ में अहिड़ी लपाट हणीमांसि चयोमांसि इहा पोड़ी न निभागाए मुंहिंजी माउ आहे तूं मुंहिंजी माउ सां शादी कंदे। ख़बर थी वलूअ छा चयो? सूबेदार साहब छा चयो वलूअ? वलू चयो त तो जो मुंहिंजी माउ सां शादी कई मां बि तुंहिंजी माउ सां शादी कंदुसि। वलूअ तो जो पुट हा ॿियो वरी केरु तो वारो भाउ ईअं चवे न इनकाउंटर में मारे छॾियां हा। मां पंहिंजे भाउ वलूअ जी ॻाल्हि थी कयां उनखे आज़ाद करे तूं हिकु चोर जे चवण ते कीअं मुअज़्ज़ज़ शहरीअ खे खणी थो पियो बंदि करे। माई सेठाणी ॻाल्हि ॿुध तुंहिंजो भाउ ॾोही आहे ऐं हुन ते ॾोह साबित थी चुको आहे। मां तुंहिंजे ख़िलाफ़ कोर्ट में दाहींदसि। सेठाणी जेको बि तोखे करिणो आहे उहो सोचे कजां। हा हूअं बि सूबेदार साहब सेठियाणी सिर ॾींदी आहे पर सुर कंहिंखे बि न ॾींदी आहे। हलाए थी मां ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़। मुझे सुहिणा मुझे जिगर मुझे प्यारा मिठल जानी कहिड़ा हाल हुजनि। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका भागयाणी मुंहिंजो नालो तोखे कंहिं ॿुधायो? हिक मूंखे इहा बि ख़बर हुजे त तुंहिंजे खीसे में चिलकणी जो फोटो हुजे। भागयाणी मुंहिंजे खीसे में न चिलकणी जो फोटो त मुंहिंजे दिलि में आहे। तूं त मूंखे पोतल थी लॻी। मूंखे इहो ॿुधा मुंहिंजी चिलकणी सां शादी कॾहिं थींदी? हिक अॼु ई थी वेंदी हुजे पर तुंहिंजे खीसे में घणा पैसा हुजनि। 1
हिकिड़ो 1000 आहे कड़क कड़क नोट इहो 1000 जो नोट जेको तुने खीसे में पियो हुजे इहो मूंखे ॾींदो हुजे त मां तोखे गिदड़ सिंगी आणे ॾींदी हुजां ईअं सम्झंदो हुजे त संग तुंहिंजे दर ते हुजे सची ॿियो न त मुची बीहंदो हुजां हाणे त मां तुंहिंजे लाइ गिदड़ सिंगी खणी ईंदी हुजां ठीक आ हलड़ी बंदूक तुझो ठका गिदड़ सिंगी चिलकड़ी मुझी थींदी तव्हां हिते छो आहियो तव्हांखे झलियो अथनि हा त असांजे दर ते न ईंदियूं कयो तव्हांजे लाइ असांजो दर बंदि आहे हल माई एॾो वॾो कूड़ दरवाज़ो बंदि किथे आहे दरवाज़ो त मामे वल्लूअ जे वात वांगुरु हेॾो पटियो पियो हो चवे थी दरवाज़ो बंदि आहे खोदी सगली हरी असांखे माफ़ कर असांखे बख़्श कर अदी मुंहिंजो भाउ वीचारो गुगदाम सासी आहे बीमार आहे अड़ी जेल में मुंहिंजो भाउ मरी वेंदो बस असांखे बख़्श कर सेठाणी कल्लू वेठो आहे उहो वॾो आहे फ़ैसिलो उहो कंदो जेकॾहिं कल्लू न वेठो हुजे हा न त मां तोखे उहे 7 सुरूं ॿुधायां जो यादि करीं हा माई सेठाणी अहिड़े भाउ खां त खट खाली थी वई तुंहिंजे भाउ खट में हथ विधान मुंहिंजो मक़सदु त तुंहिंजे भाउ असांजी इज़त में हथ विधान तॾहिं त असां न्याणियूं मेड़ थी तव्हां ॾे आया आहियूं बसि हाणे असांजे हथनि ॾे ॾिसो बसि मेड़ सेठाणी हाणे लालूअ जी इज़त आहे माफ़ी वठणी अथई त वञी लालू खां वठ रख शर्त चाचा मामा वल्लू ॾिसण में ज़रूर ॾेडर जहिड़ो आहे पर अंदरि ऐं ओजरी ॿई सफ़ा अछियूं ऐं साफ़ अथसि मुंहिंजी तव्हां सां का बि दुश्मनी कान्हे सुठो हिन में अथव त इज़त सां हितां हली वञो इज़त त वीचारी मरी वई बसि चङो मां पंहिंजी माउ सां गॾु मोटी थी वञा अचो मां ॿई हलूं हे तो वांगे थोड़ी हिन जो पैसे जी लालच में पंहिंजी धीअ जो केस लोड़े छॾींदा हल मां हल छॾे हा हल हा 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 खपरू आई सोची पियो छा हाँ यार सोचण वारी मिशन थी छा यार ॻोठ जा हालात ख़राब थी विया आहिनि कल्ह ख़बर पई यार मवाली सेठाणी मना फायरिंग कई आहे हा दा असां ठग ज़रूर आहियूं पर यार ॻोठ जे नंगनि जी इज़त करण वारा आहियूं अरे ये वल्लू त यार सफ़ा को बेकार आहे हमरा जी उम्र ॾिस वरी करतूत ॾिसीस पर तूं सॼे ॻोठ जो फिक्र करण छॾे ॾे हिकु दिमाग़ अथई लाटू जेतिरो केॾी महिल अकुल नासुर खान वेही पई यार मूंखे शुगर जो फिक्र आहे वॾेली ॻोठ में बागड़ानी थी कुराड़ा फुरींदी जीअं केॾी महिल वल्लू जहिड़े वासंग जे बर चढ़ी वई न वाह पुट वाह अरे पाणी नथी मुड़े असां त सोच कर रोकियो अथसि त न पिन शुगर खे हाणे कमु निहायत होशियारी सां करणो पवंदो मुंहिंजी सलाह वठंदा त हली शहर में ऋण बारियूं जिते न खौफ़ न खतरो चवी ठीकु थो काद न हाणे असांखे को नओं ढंग करणो पवंदो ढंग हा दा शहर बहरा न केरु कंहिंजो मित्र न केरु कंहिंजो साथी पर शुगर आहे किथे ॾाढी देर कई अथई हूंदी किथे कंहिंखे न कंहिंखे ॾारो ॾींदी हूंदी मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई अदा कलू शुक्र जो तव्हां मिली विया हो हिते ई असां पाण तव्हां ॾे पिया अचूं तॾहिं जी माफ़ी घुरण भई असांखां ग़लती थी वई इहो शाबाश थी तो असांखे माफ़ कयो सेठ कलू तुंहिंजो असुल ॾुआरी वल्लू व्याजी आहे उन असांखे पैसा ॾेई तुंहिंजी न्याणीअ खे अगवा करण जो चयो हो पर असां लालीअ खे भेनरुनि वांगुरु अजरक पाराए रखियो हो हा सेठ कलू असांखे माफ़ कर काश असां तुंहिंजो कमु अची सघूं हा तव्हांजा ॾोहारी माण्हुनि सां वास्ता ज़रूर हूंदा मुंहिंजी धीउ पावली अलाए गुम थी वई आहे अलाए अगवा थी वई आहे उनखे ॻोल्हण में मदद कयो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी सेठ कलू अगरि अवांजी न्याणी न अगवा थी वई आहे त 8 ॾींहंनि में तोखे तुंहिंजी न्याणी मिली वेंदी इहो हिन रोशुअ जो तोसां वाइदो आहे मूंखे सोरहाना पक आहे त पावली अगवा थी वई आहे फिकुर न कर सेठ कलू असां ॾींहुं राति हिकु करे छॾींदासीं अलाह कंदो न्याणी तव्हांखे जल्द मिली वेंदी हाणे असांखे इजाज़त ॾियो न
ईअं कीअं छॾींदोसांव हलूं था होटल ते मानी खाओ चाह पियो पोइ तव्हां मां हथ कढंदुसि ईअं हथ कोन कढंदोसांव हलो मूं सम्झो हिननि खे एॾो तंग कंदमि त मूंखे छॾे ॾींदा वरी त सफ़ा हैवाननि वांगुरु बीठा आहिनि अम्मा ओ बाबा मूंखे हिन ज़ालिमनि खां छॾायो तव्हां छो था रो तव्हां चुप करो रोड त मूंखे घुर्जे न असांखे त ख़बर ई न आहे पर बाबा रोए पियो इन करे असां रोऊं पिया बाबा तूं छो थो रोई बोलो मुझे पावली रोएसी तो माँ बता दे रो अरे बांदर तू छो तो रोई यार बांदर के खबर होती छो तो रोए मां चाहिए थी तो मुझे आजाद कर न तो पछताईंदे बाबा जय करे न तुझे मथा किरी न छाई वांगर फिसी पाउंदे तो के आजादी तेरे मलंदी तेरे तुंजो मुंजो निकाह थींदो इहो नामुमकिन आहे मां तुंहिंजे लाइ 60 साल इंतजार कंदुसि ॾिसां त तुंहिंजी सिहत केतिरी आहे मां मरी वेंदसि पर तूं सां शादी कोन कंदसि अरे मां तुंहिंजो मोटो जो बि इंतजार कंदुसि छा है इहो ई सेठाणी जो सेठी जो चकर शादीअ जो वरी छा थियो आहे केर थो करे सेठाणी सां शादी न साईं सेठाणी सां केरु कोन शादी थो करे सेठाणी वरी पाण शादी थी करे अरे बाबा ॻाल्हि साॻी आहे जे ॻाल्हि साॻी आहे त पोइ ॿुध सेठाणी तोसां थी शादी करे छा अधे खे जन न कनि अधीअ खे इश्कंदो कयो आहे इश्कंदो न आहे कंदो इश्क अखियूं खोलींदो आहे इश्क मिठो आहे मिर्च न आहे सेठ साहब असां त बर्बाद थियण कोन ॾींदासीं इन बाई खे इश्क न पर लालच दस लालच सुठो थियो जो अॼु तव्हां सभई कठे वेठा आहियो हले थी खबली पर थी सेठ खाऊं धिक्का ॾेई तोखे कढंदासीं कहिड़े खानदान मां आहियो आहे जी इज़त बि नथा कयो तव्हां छॾियो हिन ॻाल्हि खे हवाल ॾियो कीअं आया आहियो सेठ साहब हवाल भली वॾी कंजूस थी पंथा ई थी लागी तो 3 किलोमीटर लालो सब्र कर मां ॻाल्हायां पियो साहब भली ॻाल्हि पर थोरो ताबे था हाँ सेठ साहब हिया माई तिलसम करे वेंदई सेठ धनो मां न्याणी मेड़ थी आई आहियां असांखे बख्श कर न हरगिज़ न लाली मां तोसां नथी ॻाल्हायां मां सेठ सां थी ॻाल्हायां जेको लहणो लेखो हूंदो सो ॾींदासीं ठीकु आहे मां फ़ैसिलो कंदुसि पोइ जेको दंड पियो तव्हांखे भरणो पवंदो अखियुनि सां भरींदासीं कयां त कयां छा माण्हुनि जी हालत ॾिसी दिलि चए थी त माण्हू मुड़िया खे हलियो वञे ॿिए मुल्क हिकु त असां सां केरु प्यार करे कोन ॿियो हणी मारे मशका छोकिरी हथ था कयूं माण्हू हुनखे अगवा करे वञनि हाणे ही को तरीक़ो आहे यार ईअं त न थियणु मारे पई कहिड़ी भला हिकु त तव्हां मां फासी आऊं बोर पट वांगुरु कंहिं न कंहिं पासे ॻोठ जे घिटे पासनि में फिरंदा था वठो वरी मुंहिंजे अॻियां अची अड़े लताड़जी वञी तव्हांजो मक़सदु छा आहे मां सुतो कोन पियो हुअसि मूंखे ख़ौफ़ हो मां तुंहिंजे साम्हूं बीठो हुअसि जिनी ट्रैक्टर मथां मूंखे तूं लताड़े न वञी कलाक सां ॻाल्हाए इल्ज़ाम थोरी मवालीअ ते मां मवाली ज़रूरु आहियां सूबेदार वांगुरु अंधो न आहियां जो असां लयूं लाणा लताड़ींदो अरे गोॾा खोए छो बीठो आहीं उठ मथे न मूंसां उथी बि ॻाल्हाए न बाबा टंगू आहिनि एतिरियूं अलाह जो आशान गॾो बि थो खाए पान अरे जंग में छो तो धिका खाए काठियूं करण आहियूं या न पुछ पितकड़ा माण्हू दीन दुनिया में हिकिड़ो ई प्यार कयो हुम अरे बी यादि अची वियो सवेल नशन में ख़बर न पई तोवारो बूथो उबतो पियो नज़र अचे हाणे सुञातो थम उहो ई न ॾे हा जेको तूं मुंहिंजी पावली खाइण पियो चाहीं